अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। ख़बर शामिल कंदासीं। टिंडोला अरमा पीर बिलाल जिलानी जी रिपोर्ट मूजिबि सरदार अली ॾिनो लगारी धरती टाइम्स खे बयान ॾींदे चयो त इलेक्शन में असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार रईस एहसन खान बोज़दार ऐं रईस इशफाक़ खान लेगारी जी हिमायत करे रहिया आहियूं। रईस एहसन खान बोज़दार रईस इशफाक़ खान लेगारी दिंगाणो बोज़दार जी अवाम खे कॾहिं बि मायूस न कयो आहे। हर फ़िरके मज़हब तोड़े ॿोॾ ऐं बरसात दौरान हुननि ॾींहुं राति हर कंहिं जी मदद कई आहे। हाणोके सियारे में माण्हुनि खे गरम कपिड़ा ऐं वधीक सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहिनि। मां दिंगाणो बोज़दार जी अवाम खे ही पैगाम ॾियां थो त नौजवान क़यादत ॼाणे थी त अॼु जे दौर में कीअं मसइलनि खे हल करणो आहे। रईस एहसन खान बोज़दार खे वोट ॾेई कामयाबु कयो। दिंगाणो बोज़दार जी अवाम खे का बि मायूसी न थींदी। उन मौक़े ते तर्जुमान टीम सरदार अली ॾिनो लेगारी डॉक्टर तालिब हुसैन लेगारी चयो त दिंगाणो बोज़दार जो सरदार अली ॾिनो लेगारी हर क़ौम, हर मज़हब, हर बिरादरी, हर ॿोली ॻाल्हाईंदड़ सां मोहबत कंदो आहे। हुन वधीक चयो त असां आवाम सां मोहबत कंदड़ माण्हू आहियूं। जेको असां ते आङुरियूं खणी रहियो आहे उन्हनि खे पंहिंजे गिराबान में ॾिसणु घुरिजे। उन्हनि ते केतिरा ई माण्हू आङुरियूं खणी रहिया आहिनि। सरदार अली ॾिनो लेगारी दिंगाणो बोज़दार जी अवाम सां हमेशह मोहबत कई आहे। इलेक्शन अॼु आहे ऐं सुभाणे न आहे। असां सभिनी खे दिंगाणो बोज़दार में गॾु रहणो पवंदो, हिक ॿिए जो एतिराम करणो पवंदो। डॉक्टर तालिब हुसैन लेगारी वधीक चयो त सरदार अली ॾिनो लेगारी ऐं दिंगाणो बोज़दार जा माण्हू हिकु हुआ ऐं हिकु ई रहंदा। असांजो पैगाम अमुन, प्यार ऐं भाईचारे जो आहे। असां उन ते बरक़रार रहंदासीं। सरदार अली ॾिनो लेगारी जी हिमायत बाद रईस एहसन खान बोज़दार जी फतह इंशाअल्लाह यकीनी आहे।